वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अब इन बारन के बस करा ले हाले हाले नथा समझो। हे वडा हेडे अचो, वडन के चो हेडे अचो, इतो उठो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल या अय्युहन नास। ये मौलाना शमद्दीन साहब ऐलान क्यों तो कुरान बुधाइण आया हिन खां ॿार न वेंदो। ॻाल्हियुनि वारा ॿिया थी कुरान तव्हांखे ॿुधाइण आया। कुल या अय्युहन नास क़द जाअकुमुल हक़्क़ु मिर रब्बिकुम। इनके जो बारियां ॻाल्हायो न त हलिया वञो। वमन तदा फ़इन्नमा यहतदी लिनफ्सिहि। साईं हेडे आ, साईं अगे आ, हेडे हेडे वेजो हलियो आ सिधो। वमन ज़ल्ल फ़इन्नमा, वमन ज़ल्ल फ़इन्नमा यज़िल्लु अलैहा वमा अना अलैकुम बिवकील। वत्तबि मा युहा इलैक वस्बिर हत्ता यहकुम अल्लाह वहुव खैरुल हाकिमीन। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। दुरूद पढ़ो सोने नबी नहीं दो तो दादा पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिहि व आलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुंहिंजा भाइर खुसो साहब अगे भी 2 साल अॻु तव्हां वटि वाइज़ करे अॼु बि वरी तव्हांजे सॾे ते हाज़िर थियो आहियां। सभिनी खे हिन जी ज़ियारत नसीब थी आहे जो बेड़ा ही पार थी वञे। आमीन नथा चओ।
कुरान करीम अवां के बुधाइण आयो आ, सोने नबी जो शान बयान करण आयो आ, वो कुरान बुधाइण आयो आ जंहिंजी पहिरियों तिलावत जो रब पाण कई आ। कुरान जे बुधण वारा जज़ाकुमुल्लाह, पढ़ण वारा क्यों जेस ताईं जीअरा हूंदा न बुख्या न उन्या, हिन कुरान जे करे रब मुसीबतां टारे छॾींदो आ। कुरान जे करे रिज़्क़ ऐं माल ऐं इज्जत ऐं बचन में बरकत पईंदी आ। वॾो खज़ानो आ कुरान। असांजे सुहिणे नबीअ खे रब चयो, ऐ मुंहिंजा दिल बर नबी, कंहिंखे हीरा ॾिनम, कंहिंखे लाल, कंहिंखे जवार, कंहिंखे मोती, कंहिंखे सोन, कंहिंखे चांदी, उहे मिटीअ मां ठहिया मिटी थी वेंदा। तोखे अहिड़ो खज़ानो क़ुरान वारो ॾिनो आ जो हिन जे हरफ खे ई लोॾो न ईंदो। एक एक लफ्ज समझाएं। एड़ो कुरान ॾिनई अर्रहमान, अचो सही अंदर ठरे तो कुरान सां गिनन जंहिंजो ठरे आंगुर मथे। अमड़ियों की बुधन घरन में कुरान गालियों करण आयो आ, मस्करियों ना, न बैत न दुहीड़ा, वो कुरान बुधाइण आयो आ जेको नबी साईं ते नाज़िल कई ऐं हिन जी तिलावत पहिरियों रब पाण कई। जेको हिन कुर्सीअ ते वेह उनखे चओ कुरान ॿुधाओ, गालियूं न खपनि, गालियूं वाटर भी न टपंदई, कुरान समुंड पार करे परन में उडारे सिधो रब सां मिलाई। मां कुरान तो बड़ा जमात कन दई कुरान बुधे दी अंदर उठरे दो ईमान चो ताज़ो दो दी वञ। अब आन बारन के केडो चयो मान के कढो, फरमाए तो फकरहू मा तयस्सर मिनल कुरान। ए हाफिज मीर मंद इहो आ ॿियो आ मुबारक एड़ो कुरान पढ़ायो तई जेको माखीअ खां मिठो आ। जंहिं ॻोठ में कुरान पढ़ियो वेंदो आ उते माण्हू ॾईंदा आहिनि, पर मलाइक टोला करे आसमान खां लही ईंदा। अल्लाह से बरकत कर, रब ॾहूं करे तव्हांखे मोटाए। हीअं मलाइक लही आया हिन कुरान जे करे। अञा घर वेठो आए, अञा ओताक, अञा होटल, अञा बंगलो आ उन्हीं कुरान जे सड ते जेको तोखे सॾे थो। अॼु मांखे सुञाण, मां कुरान कबर में सुञाणींदो मां, हशर में सुञाणींदो मां। जाते सब छड़े वेंदई उते कुलो कुले में मिलायूं कुरान तो ज़ालनो। पढ़ा कुरान ॾाढा ॻाल्हायो अल्लाह अजो हेॾो असांजे नबीअ खे जंहिं नाज़िल कई कुरान उनखे जंहिं तूं बि बक मकंदो कर उतलो मा उहिया
बंद कर उतलो मावूहिया इलैक मिनल किताब इतम जो ॻाल्हायां मां कुराड़ो रब जे फज़ल सां जपन वारो आवाज़ मां वटि नथी कन खोल अॻिते थो चए अक़ीम सलात सुहिणा नबी ॿ कम कंदो कर हिकु तिलावत कंदो कर क़ुरान जी ॿियो निमाज़ पढ़ंदो कर ॿुधो खोसो साहब पाड़े ओड़े वारो हिन क़ुरान खे नबी सही मके में पढ़ियो आहे मदीने में पढ़ियो आहे ताइफ में पढ़ियो आहे बदर में पढ़ियो आहे उहद में पढ़ियो आहे हिन क़ुरान खे सोने अलीअ घोड़े ते पढ़ियो आहे इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो आहे हज़रत उस्मान हिन क़ुरान मजीद के क़ुरान पढ़ंदे जो शहादत जी मंज़िल माणी अगे वधी अब्बा अच्छी दाढ़ी आ तुझी अरे क़ुरान अथन में आ अच्छी दाढ़ी वारन जो हुजूर भी हया कर तो के कुराड़ा न वणे अन्या बुधो अच्छी दाढ़ी वारन जे दाढ़ी के दिसी अल्लाह जे रहमत के भी हया इंदो अरे पोड़ा रब रसूल के दादा प्यारा दी हिनन जी खिदमत कंदो कर इंशाअल्लाह ताला भलायूं थी वेंदई अचो मिठो कुरान ॿुधाए हे वो कुरान ओ जंहिंखे हज़रत उमर भेण खां ॿुधी पढ़ियो आहे हे वो कुरान अबू बकर सिद्दीक जंहिंखे दुकान ते पढ़ियो आहे हे वो कुरान जंहिंजी पहिरियों तिलावत रब पाण कई आहे ॿिनि सूरतनि जी तिलावत कई हिकु सूरत ताहा ॿियो यासीन कुरान को बार न वेंदुम कलाक ॻाल्हाईंदुसि पर मिठो कुरान मौलाना मोहम्मद इदरीस ए प्रोग्राम माखो वतो 2 साल अगे भी आयो हाणे भी तांके कुरान ॿुधाइण ये मलाक लई आया कोठ के चौधारी खोसन साहबन के वकोड़े आन आसमान को लई कुरान ॿुधण आया अन्या तू घर वेठो अन्या उताक अन्या दुकान करे छातो दाहा मा अंज़लना अलैकल कुरान लितश्का इल्ला तज़किरतल लिमन यख्शा सोना नबी इन करे त कुरान मां तोते नाज़िल न कयो त तू दुखन में पइजी वञे न न न न एड़ो कुरान दिनो तमाए पढ़ण तुझो कम आ दुश्मन तोके दोस्त बनाए जण मुंहिंजो कम आ अरे जेके लड़ा लड़ा पिया कने जॾहिं हुजूर जो कुरान ॿुधऊं रोईंदा आया कलमो पढ़ा तो गुलाम बन तो के छा थियो घर वेठे मिलियो आ कदुर को रात जो टाइम आ नबी से मक्के पाक जे घिटीअ मां गुज़र कयो अल्लाह अचो अब्बा हेॾे अचो अचो वेहो ॾिठऊं त हिकिड़े घर मां रोइण जो आवाज़ थो अचे नबी साईं दरवाज़े ते आया
दरवाजो खड़कायूं छो थो रोए साईं विकानल गुलाम ओडे तो वञा ओ मुंहिंजा सोना नबी विकानल गुलाम ॾींहं जो बाग जो कम था कराइनि रात जो चवन था चकी हलाए कंडई बुध मोबाइल के छॾे हिननि जो दीदार ॾींहं जो ज़मीन जो कम था कराइनि रात जो चवन था चकी हलाए निंड काने तड़ी दोरो चोरोइन तड़न के पर जान वारो असांजो नबी अल्लाह अकबर नबी साईं चयो त ॿियो कुझु नथो करे सघां हिकिड़ी ॻाल्हि कयां थो साईं कहिड़ी जे तूं वञी निंड कर तुझे बदरऊं चकी मां थो हलायां तू भाग गाह जी भरी न खणाईंदे तू कई बीमार जी खिदमत न करने सदको हुजूर जे नाले तो वञा फरमायो तू निंड कर तुझे बदरऊं मां थो चकी हलायां हिकिड़ी रात चकी हलायो ॿी रात टी रात हाणे पुछा था कनि ॾे ख़बर सुकून कई निंड जैसे तुझू मेहरबानी वॾे इख़लाक़ वारो तो नज़र अचे ॿुधाए त तूं आहीं के उनखे ख़बर कोन आई त कोई नबियनि जो सरदार तूं आहीं केरु नबी साईं ता चवनि ज़ियाद ख़बर ॿुधी हूंदई त मके में नबी पैदा थियो आहे जंहिंजो नालो मोहम्मद ऐं अहमद क़ुरान जो नाला भी हिन चवे तो मोहम्मदुर रसूलुल्लाह हिक ॻाल्हि हिन कुरान खां ॿाहिरि वञा कुर्सीअ तो ला कुरान पढ़ां त मन मन अॼु हिन जा हुक्म तूं मन उते रब चवंदी खिलंदो आहे त दीदार बि करायां जीअं तूं चवंदे उहे मां रब कंदो हे नारियूं हे हूरा हे पट जा वॻा हे सोननि जा कंगण आद सोने नबी जो दीदार भी कराया हुजूर जे अथारों आब हाउस कौसर भी पियारिया हे जन्नत तुझे हवाले मजा मानींदो अल्लाह नालो मोहम्मद ऐं अहमद बीजा दे तो जे माकान मोहम्मद हिकु लफ्ज़ हिन अबा आदिम मिर रिजालिकुम वला किर रसूल अल्लाह व खातमन नबी ओ खोसो साहब वो कुरान बुधाइण आयो आहे जेको कब्र में भी कम अचई हशर में भी कम अचई हिन को परे न वेजाए सुख जी निंड न कंदा उहे निंड कंदा जंहिंजे सीनन में भी कुरान चओ ज़बाननि ते भी कुरान
दोस्तन भी हिन जे करे न तो माखे केर सुनाणे दगारियत भी को नबी यारे ये सब कमाल कुरान में के तो जातियों पढ़ा दवांजा सुनाण बजे लाए रखम मां वट उनन जी इज्जत इन अकरमकुम इंदल्लाह अतकाकुम वे बुधो कुरान रब वट इज्जत परहेज़गारन जी हेडे आसाई हेडे अगे वधी अगे सुभान अल्लाह नबी सही चयो त या ख़बर त ॿुधी हूंदई त मक्के में नबी पैदा थियो जंहिंजो नालो मोहम्मद अहमद याती मिन बाद इस्मुहु अहमद अल्लाह तुझे बरकत करे फरशद नालो मोहम्मद अरशद अहमद अल्लाह नालो मुझो मोहम्मद अहमद हिकु बियो जे नालो मुझो मोहम्मद अहमद बांगा दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम हाणे ॿुधो नालो आ मुंहिंजो मोहम्मद अहमद उहो तूं जे उहो मां चइबो जल्दी कर कलमो पढ़ा त तुझो गुलाम बण जा नबी से कलमो भी पढ़ायुस टे रातियूं उन जे लाइ चकी भी हलायूं कलमो भी पढ़ायूंस हाणे नबी से था पुछनस त तूं केरु आहे चई कौम जो शीदी रंग जो सादो ज़बान ते हबका नालो मुंहिंजो बिलाल बिलाल दुआ के हाँ सोना वाज तुझो इखलाक माखे कलमो त पढ़ाई हाने कुरान जा भी सबक दे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अंदर छड़े तो छड़े ठरे यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर अरे डीड जो अंदर भील जो अंदर भंगिया जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर काफर जो अंदर सड़ंदो कुरान सां वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा कुरान ॿुधाइण आयो आहे ॻाल्हि नाला ॿिया थी
गालन जे कढ लगे भी तुझी मर्जी कुरान जे कढ लगे भी तुझी मर्जी फैसलो उते थींदो हेडे कुरान वारा कुरान उनके परन में उडारे जन्नत दे रवानो करो जज़ाकुमुल्लाह अल्लाह से बरकत करो रब डहून करे दी आए मोमिन जो अंदर ठरदो ही कुरान छा बड़ा कुरान वनुनज़्ज़िलु मिनल कुरान अल्लाह इन लाउड में भी बरकत करे लाउड भी जो छड़ कुरान आता अल्लाह हिन उम्र में अरे कुरान जो रब पढ़ रहा है ये उन जो एहसान है न त असांखे तगारीअ ते बि कोन बीहारे हेॾे इहो हिन जो कमाल न ज़ात दे नज़र न हुस्न दे नज़र न लिबास दे रब जी नज़र बाने जे दिल ते इहो माडे लड़े लेखो ही न कदो माज इहो अबे के प्यारो ना है अम्मा के प्यारो ना है भाइरन के प्यारो ना है जेडो मां रब रसूल के प्यारो माडे कंदे गाला ना ए मौलवी छा तो गालाए गालाई कुरान वाले गालाई अल्लाह सबक दे कुरान जा नबी ज़िंदा जन्नत कुल हु अल्लाह अहद जो जो माबूद हिक रब पुट भी दे न्याणियों भी दे इज्जत भी बच्चा भी हुस्न भी लिबास भी खीर तो पियाराई निंद्रा तो करावई एडी वडाई करे जमीन ते नाल हिकड़ो कलाक अस्पताल में चक्कर दैया तो खुदा याद अची वने ते माते थोड़ा तस जो माके घुमाए भी तो खाराए भी तो पियारे भी लखे रुपया खर्च था कन मानू अस्पताल रोइंदा था वतन त कडी मोकल मिलंदी अल्लाह मुबारक जणायो खोसन साहबन वारो एड़ो कुरान रब ताके नसीब कयो अल्लाह अज भी वञो मक्के मदीने त जबलन मौ कुरान जो आवाज क्यों गूंज जी रहो घर वेठे मिलो कदुर कोने जड़ी बिलाल के नबी सही वटो सबक मिलो बोलो अल्लाह अहद सुभान अल्लाह कर थकल करो शिकारपुर जिले को चक्क खवालियो 2 किलोमीटर संग दरिया परे एडी मंजिल करे रब जी फजल सा रब पुजायो कुरान बुधाना अमड़ियों भी कुरान बुधन एडो न्याणियों भी बुधन दोस्त भी बुधन बूढ़ा भी बुधन जवान भी बुधन अमीर भी बुधन गरीब भी बुधन कुरान बेड़ो हिन सा बिलाल के जड़ी सबक मिलो कुरान जो घिटिया में छा पियो चे आहद 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 काफर चरिया थिया धक दान मारा था जन हकल दई पियो चेन ओ काफरो जी धक दाणो ये मुझो ईमान वधंदो डोल कुरान आई खजानो एड़ो हुजूर जे गुलामन को बच्चा खसिया वया वतन छडराया वया अल्लाह अकबर हे रे जाला खसियो माल खसिया वया के सब कुछ छडींदा से हुजूर दे इशारो पे करे जवन इन्ही जी गुलामी न छडींदा धक बयान त चवन पिया कुरान जी दामन न छडींदा से
चो कुरान करीम, कुरान हकीम, कुरान अजीब। हाणे बिलाल के जड़ी धकायो मारा जे बियो काफरो मुंडी मुंजी धड़क जुदा कनो, मास हडन को जुदा कनो, कुरान न छड़ीनो मां। अबू बकर सिद्दीक ॾिठो त बिलाल के धकदान विकानल गुलाम यहूदी। अचो साईं हेॾो हेॾे जा पई धकदान यहूदन के चयो हज़रत बिलाल और सूरिया वियो। छा चई? चई जेके ज़बान सां पैसा चओ मां ॾियां। हेॾो खणी आ साईं, हेॾो मां ॾियां। हिन खे आज़ाद कराईंदा। हितां रख, आज़ाद कराईंदुमि। बस तू हलियो। बिलाल खे आज़ाद कराईंदुसि। हेड़े जवान खे कीअं था धकणो जेको चवे तो कुल हु अल्लाह अहद। सुभान अल्लाह। त निंड थी टीवीअ ते त रड़ियूं कनो आहे। डके जे बाल खे धक लॻंदो आहे त तव्हां रड़ियूं सोचे वठ। जज़ाकुमुल्लाह। सब चो सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक चयो जवान खे धक्कर लाणो हे नबी जो परवानो आ। एॾे अॻे वधी चो हे कुरान जो पतंगा, हे तौहीद जो परवानो आ। धक था लॻनि तभी तो चवे हिकु रब आ। साहब मुबारक जणायो जो उहो कुरान तव्हांखे रब नसीब कयो आहे जेको मिठो आहे। सुभान अल्लाह। माखी मिठी न आहे जॾो कुरान। 5 साल माखी जो शीशो पेटीअ में रख, साइफ में 5 सालन खां पोइ ॿाहिरि कढ, बुझी खोल, ज़ाइको माखी मटे वई, रंग भी मटे वई। कुरान के 1400 साल गुज़री विया, अॼु बि जाथम पढ़ो ईअं थो नज़र अचे ॼणो हाणे कुरान रब असांजे नबीअ ते ॻाल्हियूं काॾे कंदे। कुरान ॿुधाइण आयो आहियां। कुरान छॾे वञ मस्किरियूं, हिनखे जीअ में जाइ ॾे। पोइ ॾिस त तुंहिंजे बदिरां रब सां कीअं थो ॻाल्हाए। तेसि ताईं न छॾींदुसि जेसि ताईं जन्नत में न वठी। अबू बकर सिद्दीक पंहिंजा पैसा ख़र्च करे सुहिणे बिलाल खे आज़ाद करायो। सिद्दीक जे जान में रब कुरान जी आयत नाज़िल कई। पढ़ा छोकरा आज़ाद। अबू बकर सिद्दीक जो पीउ थो चए त अबू बकर सिद्दीक पैसा तो ख़र्च करे मिस्कीनन ऐं ग़रीबन ते। अबू बकर सिद्दीक छो पियो ख़र्च करे त अल्लाह राज़ी थे। रब जे रस्ते में ख़र्च करण वारा खर्च तड़ी करना सके के तो 5 रुपया न थो दे। हिन दिल भर जे करे छोता मानू खर्च कन त अल्लाह राज़ी थे। मन का जा जन्नत में दे त दुख ही लई। हे त जहान दुख जो बड़ा कुरान ॻाल्हाई नथा भला दुआ घुरा। जट भी अहिड़ा जवान ईंदई पाण सां गॾु ॻाल्हाईंदई। दर्स मां त कुराड़ो अल्लाह
जिब्रील जी जज़ाकुमुल्लाह अल्लाह तो की बरकत कर जी रब्बे जलील यही आयत खणी वञ कुरान जी सही कादे जे सोने नबी दे पढ़ा कंद मन जो अनंदा तोले जी ज़बान न तो हलाए वसयुजन्नबु हलात कल्लज़ी इनके सुञाणे वठ न त कब्र में माण्हू ॾुखिया थींदा हशर में ॾुखिया थींदा हेॾे हेॾे तक मौत उन्हनि जो कलमे सां थींदो जन हिनखे सुञातो वसयुजन्नबु हलात कल्लज़ी युती मालहू यतज़क्का अंदर चढ़े तो अगोड़े हिन चयो चढ़े भूली वई चढ़े वसयुजन्नबुहल अतकल्लज़ी युती मालहू यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिगा वकोड़े आने न गोट के मिठे कुरान जे करे आसमान को लई आई इल्ला इब्तिगा वजह रब्बिहिल आला वला सौफ यरज़ा राजी थियण जो लफ्ज़ आयो सोना नबी सिद्दीक के चो त मुझे राजी करण ला पैसा हे खर्च करे मुझे बिलाल के आजाद करायो थी मां रब भी कुरान में तो चवां त तोखे राजी कन अल्लाह तांके आबाद करे रब तांके खुश करे मां दुआ करना आयो कुरान अल्लाह अबू बकर सिद्दीक आजाद करायो बिलाल के हाय लफ्ज़ तो वालेकुम बुजुर्ग अची हो सुभान अल्लाह अचो मुंजा मां भी 2-3 मिनट हल दम तू गाल राई दे बाकी मुंजी भेड़ी कोन सब चो सुभान अल्लाह फरमा दो वसयुजन्नबु हल अतकल्लज़ी युती मालहू यतज़क्का मौलाना मोहम्मद इदरीस जे हुक्म दे आयो हां अवां के कुरान ॿुधाइण याद रखो जेके हिन के चिंबड़िया उहे वली विलायत खबई कुरान दे इज्जत खबई कुरान हिदायत खबई कुरान दे अरे जन्नत खबई हिन दे वातसिमु बिहब्लिल्लाह जमीआ अंदर चढ़े तो अल्लाह मौलाना मोहम्मद इदरीस साहब जे अमर जी कब्र रोशन करे जिनजी अम्मा दुनिया में अज लाडाणो करे वैया तभी पाड़ो समझी तांजे जलसे में शरीक थियो त जी कुरान पढ़जे इन जमात ते भी रहमत वसे तांजा अजीज करीब जेके लड़े आन उनन जो कब्रां भी रोशन थियन इन जे अमर जे कब्र ते भी रब रहमत जो मींह वई सिद्दीक अकबर पैसा खर्च करे बिलाल के आजाद कराई त अल्लाह राजी थे तदी त कुरान में रब चयो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन
वल अंसार या को वेठो मिठो कुरान साईं भी तहां जा अंदर ठारींदो सुभान अल्लाह करे वल्लज़ी पूरो कनम गलती न करे तू छड़ो पक्को थी वे वो लोलियो वल्लज़ीन तबऊ बिइहसान रज़ी अल्लाह रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु छातो जे कुरान पहिरियों नंबर मुहाजिरन के अरे जन हिजरत कई ॿियो नंबर अंसारन के जन उन्हनि जी मदद एड़ी मदद केर करे हेरे कन्ने वाले असां बर पिया ॾेई मस्जिद में मदरसे में तालिब के नात खान मौलवी के कढ लंघे वारो ॾाढो हेॾे अंसारन एड़ी मदद कई के मुहाजिरन असांजा भाइर दीन जे करे हिजरत करे आया जंहिंखे बजायूं हिक जगह उन्हनि खे ईअं तूं करे न ये भी पिया कन पैसा त लुटायूं माल त लुटायूं मुहाजिरन जी खिदमत कयूं हेरे कंदे जंहिंखे ॿ घर वारियूं हिक खे तलाक ॾेई ॿी घर वारी उन मुहाजिर खे पिया पढ़ाइनि इहा थी कुर्बानी जन जी नेकी रब क़ुरान में करे छॾी इहा क़यामत ताईं तारीफ़ हलंदी सुभान अल्लाह करे टियों जन उन्हनि जी ताबेदारी कई मां रब त उन्हनि खां राज़ी आहियां पर उहे बि मां खां राज़ी आहिनि उहे कम कर जंहिंमें रब भी राज़ी थई रसूल भी राज़ी थई न नबी से घर वेठा माई आई नंढड़ी न्याणी खणी ओ अल्लाह जा रसूल बुखाए अल्लाह मांखे खाधो खारायो नबी साईं चयो सिद्दीक़ा जी सोना नबी नबी सॾु करे जी कन बीबियूं माण्हू कन उन्हनि जी गिला ये कब्र में लहंदा ख़बर पए न नबी जूं घर वारियूं हे मथे ते क़ुरान मोमिननि जूं मार अमर जी गिला न कजा तख्ता निकरी वेंदा जी छो पयूं कनि तूं जो असांजूं घर वारियूं के मल परतला के मल कावड़ला के न गलत थो ॻाल्हायां छो नथा ॻाल्हायो ईअं आहे हुजूर खे जी छो त तोखे असांखे चूंड करे अबे पढ़ायो चाचे ॾाॾे नाने पर मुस्तफा खे रब थो चए सोना नबी बीबियूं तोखे चूंडे मार बीबिन खे वरी चई अहिड़ो घोट ॾिनो तमाम जो कंहिंखे न मिलियो आहे या सुभान अल्लाह का जान छॾिया या निसा अन्नबी खोड़ो साहब वॾो आलिम भी आहे त क़ुरान जो हाफ़िज़ यो रब जो फज़ल असा न मौलवी न हाफ़िज़ ये सजी बरकत है ना दिल बर या निसान नबी लस्तुन का अहदिन मिनन निसा हुजूर जे बीबिन के रब चयो ए मुझे मोहम्मद जूं राणियूं एड़ो घोट ॾिनो तमाम जो कंहिंखे न मिलियो जेको तव्हां खे मिलियो अरे जंहिंजे ॾिसण सां बुख दलई वञे पर उञ बि इहो असांजो नबी कन खोल नबी साईं चयो सिद्दीक़ा हिन माईअ खे खाधो खाराए
सुना असांजे घर में हिकड़ी खार का ॿियो अल्लाह जो नालो वाज शुरू किया 13 बार टे कुरान वेठा 13 बार वो कुरान सीखे आया सुभान अल्लाह हिकड़ी खार का जया माय के दे असा के अल्लाह दी तू असा ये क्यों नथो गालाए छा थियो दी ना कंदासे माय के 5 दर बयान इन जो कम थींदो ये मां बचन कान रखिया नबी तो फरमाए सिद्दीका तू दे असा के रब दी खार करे न माय अधु खार कमाई पाण खाधी अधु न्याणी के जबाड़े जबाड़े अधु खार खाराई अञा 7 मिनट बयान कलाक में इन कुरान हकल कया पूरो कनो सुभान अल्लाह कर हुजूर जी रानी थी जय सोना केड़ा बच्चा प्यारान बुख माई के डाडी अधु खान पान खादई अधु जबाड़े जबाड़े न्याणी के खाराई नबी सही चयो सिद्दीका जेंगे 3 न्याणियूं जाई न्याणी थी जमे घर दा दाल में चढ़े घर बातन दा वडन न्याणी छो जाई अरे हिन कुरान में पेरियो नालो रब न्याणी जो पुत्र नेमत दी न्याणी रहमत थी नाफरमान पुत्र चंदो अबो घर हुजे ही ना तो न्याणी की दर में दीदा ये अबो बाहरा दर में दीद अथस दुआयूं थी करे रब रब मुझो अबो तुझे हवा सुभान अल्लाह खार कर लो माई के अधु पान खादई अधु न्याणी के खाराई हुजूर जी रानी थी जय केड़ा बच्चा प्यारान अधु पान खादई अधु न्याणी के खाराई नबी तो फरमाए सिद्दीका जेंगे 3 न्याणियूं ॼायूं उन्हनि जी खिदमत कई वक्त ते पढ़नाई इन 3 न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां रहमतुल लिल आलमीन वतियूं सिद्धो जन्नत में वेंदो मां अरे न्याणियुनि जे करे जन्नत थी मिलई रे जन्नत तोखे पुट चवंदो लख वारी मोबाइल वठी दे स्कूटर वठी दे न त सींधी जो डंडो पीउ खे इहा न्याणी थी जेका दुआयूं थी घुराई नबी साईं जॾहिं सफ़र में वेंदा अम्मा आशा वठी अम्मा फातिमा वठी ईंदा फातिमा तू मुझे जिगर जो टुकड़ो तोखे मां ॾिसंदो मुंहिंजा ॾुख ई लही वेंदा फातिमा तोखे दुआ भी करना आयो तो दुआ कराइण भी ये दी न्याणियूं भला से 3 न्याणियूं न ये बिन जी खिदमत कई वक्त ते पढ़ाई बिन न्याणियुनि जे अबे जे बिन न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां रहमतुल लिल आलमीन अमीन आशा ॾिठो छो त नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं मां ॾिठई त रहमत जो दरिया जोश में आयो भला साईं 3 न्याणियूं नथस 2 नथस हिकड़ी दस चई हिक जी खिदमत कई वक्त ते पढ़ाई हिक न्याणीअ जे अबे जे जन्नत जो ज़ामिन भी मां रहमतुल लिल आलमीन आया वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन पूरो कलाम गलायो एकड़ो गजल थींदो अब्दुल्ला जो आलिया वाड़े वाड़ा साहब